बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन नवी रसीरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिन सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन सब खां पहिरीं हिकु अफ़सोसनाक ख़बर प्रोग्राम में शामिल कंदासीं त लिबिया खां इटली वेंदड़ जेका ॿेड़ी हुई उहा बुरे तरीक़े सां ॿुॾी वई, जंहिंमें कुझु नौजवान सवार हुया, अखियुनि में ख्वाब खणी करे पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवानो हुया, पर शायदि ई उन्हनि खे ख़बर हुई त उन्हनि सां एतिरो ख़तरनाक ऐं ख़ौफ़नाक क़िस्म जो हादसो पेश अचण वारो आहे त उन नतीजे में कुझु जानियूं जेकी आहिनि, बल्कि असीं चऊं काफ़ी वॾे लार्जर स्केल असीं चवंदासीं त जानियूं जेके आहिनि ज़ाया थी वियूं आहिनि। उन ग्रुप असीं चऊं उन्हनि माण्हुनि में जेके आहिनि कुझु पाकिस्तानी बि शामिल हुया ऐं हिन वक़्तु ॿुधायो वञे थो त 78 पाकिस्तानी जेके आहिनि उहे फ़ौत थी चुका आहिनि ऐं ख़दशो जेको आहे उहो 3 शवनि जो हिन वक़्तु ताईं बरक़रार आहे ऐं उहे हिन वक़्तु ताईं लापता आहिनि। का ख़बर कोन पवे थी, छो त ज़ाहिर वॾो समुंड ऐं उन विच में जेके ही लाशूं आहिनि हिकिड़ो चैलेंज बणिजी वियो आहे उतां जी इंतिज़ामिया जे लाइ, यूनान जी इंतिज़ामिया जे लाइ। सो ही लिबिया खां इटली वञे पई ॿेड़ी। सो इन ते अॼु असीं ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों इहा शइ असीं पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं त छा इंसानी स्मगलिंग खे हुकूमत ऐं इदारा रोकण में नाकाम थी विया आहिनि, आख़िर इहा छो थिए पई। ऐं कुझु ई देरि अॻु में अॼु जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जेके ख्वाजा आसिफ़ ऐं दिफ़ा जा मिनिस्टर वफ़ाक़ी वज़ीर उहे चवनि पिया त जेकॾहिं पाकिस्तान जी मईशत सुठी हुजे त ही यूनान जी ॿेड़ी ॿुॾण जहिड़ा वाक़िया पेश न अचनि। सो इहो इन ते थोरो जमाली साहिब जो असीं तवजो वठंदासीं। जमाली साहिब, ॾाढी अफ़सोसनाक वाक़ियो चऊं, हादसो चऊं, सान्हो चऊं पेश आयो आहे इन नौजवाननि सां जेके वञनि पिया पंहिंजे अखियुनि में ख्वाब सजाए करे, ॿेड़ी ॿुॾी वई, उन नतीजे में एतिरियूं जानियूं ज़ाया थी वियूं ऐं एजेंट जेको हिननि खे हिन खां पैसा वरिता हुया हिननि माण्हुनि खां उहो गिरफ़्तार त ख़ैर थी चुको आहे। वज़ीर आज़म कमेटी बि नाज़रीन जोड़े छॾी आहे ऐं हिकु माण्हू खां जमाली साहिब 23 लख रुपया उन एजेंट वरिता। हाँ ॾिसो, हिकु त इहो आहे त स्मगलिंग जेको आहे, चाहे उहो इंसानी स्मगलिंग हुजे, मंशियात जी हुजे, हथियार जी हुजे या जेको ॿियो सामान हूंदो आहे, सही मुतलका ताक़तवर इदारनि जी मशावरत, उन्हनि जी सपोर्ट खां बग़ैर कॾहिं बि इहे कमु नथा थी सघनि। इंसानी स्मगलिंग जे हवाले सां सॼी दुनिया ज़ाहिर आहे परेशान आहे, ऐं छो जो सॼी दुनिया ई उन सां डिस्टर्ब थींदी आहे। पाकिस्तान में ज़ाहिर आहे त जॉब अपॉर्चुनिटीज़ एतिरियूं न आहिनि त माण्हू पंहिंजा ख़्वाब सजाए जेको आहे कोशिशि कंदो आहे त ॿाहिरि वञे ऐं कुझु पैसा कमाए जेको आहे पंहिंजी बि ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजी जेकी पुठियां फैमिली आहे उनखे बि हू सही अंदाज़ में जीअण जो हक़ु ॾियारे सघे। बदकिस्मती सां इन कारोबार में मुलविस जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जा ताना बाना किथे न किथे कंहिं न कंहिं इदारनि जी शख़्सियात सां मिलंदा आहिनि, जंहिंमें सिविल इदारा बि शामिल आहिनि ऐं ॿिया जेके फ़ौजी इदारा आहिनि उहे बि शामिल आहिनि। ॾिसो, हेॾे वॾे जॾहिं तव्हां हितां मूवमेंट कंदा आहियो ॿाहिरि वञण जे लाइ त यकीनन को आम माण्हू त ॾिसो कंहिं ॿेड़ी में बि नथो अची वञी सघे न, त उन जॻहनि ते बि हिकिड़ी बहरहाल जेके बि जंहिं मुल्क जी हुदूद हूंदियूं आहिनि उन मुल्क जी उते सख़्ती निगरानी हूंदी आहे। तव्हां मिसाल तव्हांखे आउं ॾियां, जेकॾहिं तव्हां केमाड़ी तव्हां ॿेड़ी में वेही करे थोरो समुंड जे अंदरि वञण जी कोशिशि कयो त ॾिसो 5 मिंटनि में जेको आहे मुतलका इदारा जेके आहिनि उहे तव्हांखे एक्टिव नज़र ईंदा ऐं तव्हांखे रोके छॾींदा बाक़ाइदा त तव्हांजी ॿेड़ी जेको हिकिड़ो घुमण जे लाइ नॉर्मल आऊं ॻाल्हि करे रहियो हुउसि उहा बि उते अलाउ न कंदा त न हीअ हदि जेको आहे हेॾे वञण जी न आहे। त पोइ आख़िर इहे सभई हज़ारे माण्हू कीअं था वञनि मुख़्तलिफ़ ॿेड़ियुनि में, लांचनि में, हेॾां होॾां। त यकीनन इन में जेकी इहा माफ़िया आहे, इहा बि ज़ाहिर हिकिड़ी अलॻि माफ़िया आहे इंसानी स्मगलिंग जी। जॾहिं खां मूंखे जेको यादि थो पए त इहो तक़रीबन 71 यानी 1971 खां पोइ जेको आहे इंसानी स्मगलिंग जो जेको कारोबार आहे उन पाकिस्तान में जेको आहे पंहिंजूं जड़ूं फैलायूं ऐं उहे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ वॾा शहर ऐं नंढा शहर जेके आहिनि उते उन्हनि जा बाक़ाइदा एजेंट्स रखियल हूंदा आहिनि जेके माण्हुनि खे सुहिणा ख़्वाब ॾेखारींदा आहिनि त असां तव्हांखे जेको आहे ख़लीजी ममालिक में या यूरोपियन कंट्रीज़ में या अमेरिका बरतानिया में किथे बि जेको आहे इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको पियो हले थो ऐं बदकिस्मती सां हुकूमत जेको आहे उन तरफ़ एतिरी तवजह न ॾेई सघी आहे ऐं उन माफ़िया खे जेको आहे उहो एतिरी हाणे उहो ताक़तवर थी विया आहिनि जो हू समय समय माण्हुनि जी जेको आहे डीलियूं करे रहिया आहिनि हिकु तरह सां। ॻाल्हि आहे त 1 2 3 5 लख छप थी सघे थी, पर 78 जी जीअं 76 जी रिपोर्ट तव्हां हींअर ॿुधाई आहे अहिड़े तरीक़े सां बाक़ी अञा डिटेल अचे त ख़बर पवंदी। अंदाज़ो लॻायो त हर मुल्क खां इहे माण्हू इलीगल तरीक़े सां उते वञी रहिया हुआ
ऐं ज़ाहिर आहे हर मुल्क जी आऊं ॻाल्हि थो कयां, रुॻो पाकिस्तान जो हिकिड़ो मसइलो न आहे जो असां पाकिस्तान ते हाणे हिन मामले में ॻाल्हायूं। इंसानी स्मगलिंग जे लाइ तव्हां UN जी बि रिपोर्ट्स ॾिठियूं हूंदियूं, नेशनल ऐं इंटरनेशनल जेके असांजा इदारा हींअर कुझु ॾींहं अॻु में बि असांजे कंहिं हिते FIA जे कंहिं डायरेक्टर खे या डिप्टी डायरेक्टर खे हिन सिलसिले में जेको आहे वॾो एवॉर्ड ॾिनो वियो आहे त इंसानी स्मगलिंग ते वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। त इहो कारनामो असांजे साम्हूं अची वियो आहे। लिखत पढ़त में त मिडल वठणु तमामु सवलो आहे, पर कागज़ी कार्रवाई खां दुनिया खे इम्प्रेस करणु सवलो आहे, पर ऑन ग्राउंड हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान मां इंसानी स्मगलिंग वॾे ज़ोरो शोर सां थी रही आहे ऐं जेके माफ़ियाज़ उन में इन्वॉल्व आहिनि प्रैक्टिकली इहो ई नज़र अची रहियो आहे त हिननि जे ख़िलाफ़ु कोई बि क़िस्म जो को क़दम न पियो खयो वञे। जेकर हिन क़िस्म में सख़्ती हुजे हा ऐं माण्हुनि खे करार वाक़े सज़ाऊं मिलनि हा त पोइ शायदि कोई इहो जुरत न करे हा जो हिन क़िस्म जी इंसानी स्मगलिंग में मुलविस रहे। त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो ई आहे त जेके उहे ताक़तवर माण्हू आहिनि जिन सभिनी जा हिकिड़ो सेट पैटर्न हूंदो आहे, जीअं असांजे मुल्क में त हर फील्ड जो हिकिड़ी अलॻि माफ़िया ई आहे, त अहिड़े तरीक़े सां इहा इंसानी स्मगलिंग जी माफ़िया मां सम्झां थो तमामु ख़तरनाक आहे, जेकी माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾी रही आहे। ख़ैर पहिरियों वाक़ियो न हिन बारे में पहिरियों बि तव्हां ॾिठो हूंदो, कई वाक़िया तव्हांजे साम्हूं आया त मथे जेके हवाई जहाज़ आहिनि उन में बि इंसानी स्मगलिंग थींदी आहे, जेके उन्हनि जा कार्गो जा जहाज़ हूंदा आहिनि उन्हनि मां बि कुझु माण्हू निकिरी वेंदा आहिनि, कुझु पकड़िजी वेंदा आहिनि, कुझु वरी जेको आहे उन्हनि में बि डेथ थी चुकी आहे। हिन क़िस्म जा वाक़िया कई दफ़ा असांजे साम्हूं आया, पर हाणे इहो आहे त इहो हिकिड़ो शइ कंहिं में लिकाइणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हूंदी आहे जो स्मगल थींदी आहे, ऐं हिकिड़ो इंसानु हेॾो वॾो जेको आहे लिकाए जेको आहे खणी वञनि, त मां सम्झाए आहे त जेसिताणी इहे सभु इदारा उन्हनि जे पुठियां बैकिंग ते न हुजनि ऐं पंहिंजो पंहिंजो हिसो न वठंदा हुजनि तेसिताणी मां नथो सम्झां त इहा इंसानी स्मगलिंग थी सघे थी। त हाणे हुकूमत खे घुरिजे त इहे जेके एजेंट्स गिरफ़्तार थिया आहिनि, ॾिसो हिकिड़ो जॾहिं गिरफ़्तार थींदो आहे त उन सां हिकिड़ी चेन पूरी तव्हांखे मिलंदी आहे, छो जो इहे सभु हिक ॿिए खे सुञाणींदा आहिनि। त जेकॾहिं इहा पूरी चेन गिरफ़्तार करे हीअं मौक़ियो आहे ज़ाहिर आहे जेके माण्हू हिन दुनिया में हलिया विया आहिनि उन्हनि जो त को नेमुल बदल न आहे जो असां हुन ते ॻाल्हाए सघंदासीं, पर घटि में घटि ॿियो वाक़ियो त जेको आहे रोके सघिजे थो न हिन माफ़िया जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन करे। ऐं हीअ जेकॾहिं हुकूमत चाहे त हिते जी हुकूमतुनि जी जीअं चयो त ख़बर न आहे उन्हनि जूं कहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे पुठियां कहिड़ी लॉबीज़ हूंदियूं आहिनि जो इन क़िस्म जे जुर्म में मुलविस माण्हू वरी ख़बर न आहे। जमाली साहब हुकूमत बि अलाए कंहिंखे ई ब्लेम करे पई, वॾा वॾा नाला हुकूमत जा जेके आहिनि उहे बि ख़बर न आहे इशारो उन्हनि जो कहिड़ी तरफ़ आहे, पर हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिते ऐं इहो बि ऐड करणु चाहींदसि तव्हांजो बि तजियो हिन ते वठंदसि या कॉमेंट, त असीं ॾिसंदा आहियूं त अक्सर जेके पाकिस्तानी चलो लेट्स उन्हनि खे असीं वठी छॾियूं था त हू चवंदा आहिनि त ॿाहिरि मुल्क वञी करे असांजी ज़िंदगी जेको आहे संवरजी वेंदी, असां उते डॉलर्स में कमाईंदासीं, ज़िंदगी तमामु सुहिणी ऐं सुठी थी पवंदी, ॿारनि बच्चनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं करे सघंदासीं। त छा वाक़ई में ईअं थींदो आहे ॿाहिरि वञण सां हर शइ तव्हांजी हिकिड़ी उते अलाए छा का जादूअ जी लठ असांखे मिली वञे थी जो सभु मसइला हल थी वञनि था? आख़िर इहो शौक़ु असांजी आवाम में बुरो त इनखे आउं डिस्करेज नथी कयां, पर इन जे नतीजे तव्हां ॾिसो त माण्हू छा छा कनि था, कहिड़ा कहिड़ा तरीक़ा अपनाइनि था। ॾिसो ॿाहिरि जी दुनिया में जेकी हिकिड़ो ईज़ी वे आहे उहो इहो आहे त उते तव्हांखे इमीडिएट जेको आहे किथे न किथे पोरियो मिली थो वञे, नौकिरी मिली थी वञे, मक़सदु कंहिं छो जो उते ज़ाहिर आहे मैन पावर्स जी किल्लत हूंदी आहे ऐं हीअ असांजी लेबर जेको आहे ऐं कुझु ॿिया जेके बांग्लादेश ऐं कुझु अहिड़ा मुल्क आहिनि उन्हनि में जेको आहे लेबर रेट चीप लेबर रेट हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां ख़लीजी मुल्कनि जो बि मिसाल वठो त उते तव्हांखे असांजी ऐं इन टाइप जे नेपाल ऐं बांग्लादेश ऐं इन्हनि कंट्रीज़ जी जेको आहे तव्हांखे उते मैन पावर नज़र ईंदी, मज़दूर यानी की तबिको जेको आहे, पोइ उन्हनि खे ईज़ी जेको आहे उते हिकु तरह सां नौकिरी मिली वेंदी आहे प्राइवेट सेक्टर्स में, यानी किथे मज़दूरी हुजे कंहिं दुकान ते, कंहिं पेट्रोल पंप ते, कंहिं फिलिंग स्टेशन ते या कंहिं जॻह ते, या को टैक्सी हलाइण जो मौक़ो मिली वञे त उहा उते सभ खां सणभी जॉब चवराइबी आहे। त ज़ाहिर उहो आहे महिनत वारो कमु आहे, माण्हू वेंदा आहिनि। उनजो डिफरेंस जेको आहे जेकी तव्हां ॻाल्हि कई उहो इहो आहे त ज़ाहिर उतां जी करंसी जेको आहे मज़बूत हुजण जे करे हू एतिरो कंदा आहिनि जो पंहिंजा ख़र्च कढण खां पोइ जॾहिं हिते हू थोरा जेकॾहिं 500 रुपया बि उतां जा मोकिलींदा आहिनि त बहरहाल हिते जेको आहे उनजी तादादु वधी वेंदी आहे। त करंसी डीवैल्यू हुजण घुरिजे करे पाकिस्तान जी हुननि खे इहो बेनिफिट जेको आहे ॿाहिरि जी दुनिया में नज़र ईंदो आहे त जेकॾहिं असां कंहिं महीने 300 रुपया उतां जी ऐं कंहिं जंहिं बि मुल्क वञनि था उन करंसी जे हवाले सां ॻाल्हाए रहियो आहियां, पर जॾहिं हू पाकिस्तान मुंतक़िल कंदा आहिनि त उनजी जेको आहे रक़म तमामु घणी थी वेंदी आहे ऐं हिते कंहिं बि फैमिली जो गुज़र सफ़र हुन सां
पर असीं हिन वाक़े खे जेकॾहिं वठी छॾियऊं त हिन में जेके पाकिस्तानी मौजूदु हुया ऐं जीअं एजेंट जेको पकड़ियो बि वियो आहे नाज़रीन, हुन जी ॻाल्हि कई पई वञे त हुन हिक खां 23 लख रुपया वरिता हुया, त छा उहे 23 लख ॿी जाइ ते इन्वेस्ट न पिया करे सघजनि? ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि जेकी आहे रेलेवेंट आहे, वैलिड आहे, त ॿाहिरनि मुल्कनि जी करंसी जेको आहे उहा मैटर करे थी, या जॉब अपॉर्चुनिटीज़ उते ॾाढो इमीजिएटली मिली वञनि थियूं, पर 23 lakhs इज़ अ बिग रक़म न? ॾिसो, ज़ाहिर आहे महिनत करणु चाहिनि त हिते बि महिनत करे सघनि था। जो जंहिं बि कंट्री में तव्हां वेंदा आहियो, वरी जॾहिं हुनजा ख़र्च तव्हां कैलकुलेट कंदा आहियो त डबल महिनत जेको बि तव्हां वेंदो आहे, हिकिड़ी मख़सूस जॉब खां उहो पंहिंजो गुज़र सफ़र उते नथो करे सघे। ज़ाहिर आहे उतां जा ख़र्चा जेके आहिनि उहे बि त उन ई करंसी में उते थींदा आहिनि। तव्हांजी रिहाइश जो मसइलो हूंदो आहे, तव्हांजे खाइण पीअण जो मसइलो हूंदो आहे, तव्हांजो जेके बि डेली अख़राजात हूंदा आहिनि उहे त उते बि तव्हांखे करणा पवंदा। पर हो छो जो ओवर टाइम दुनिया में असां वटि इहा ई मुसीबत आहे त हिते माण्हू 10-12 कलाक बि कमु कनि त हुननि जी पघार साॻी रहंदी आहे। त हुते जेको आहे कुझु माण्हू जेके वधीक महिनत कंदा आहिनि उहे ज़ाहिर हुते 2-2 4-4 कलाक एक्स्ट्रा कमु करे ओवर टाइम लॻाए ऐं कोशिशि कंदा आहिनि त वधि खां वधि पैसा कमाए त जीअं पंहिंजो बि गुज़र सफ़र करे सघनि ऐं कुझु न कुझु बहरहाल पंहिंजी हिते फैमिली खे मोकिलीनि। पोइ हू कई माण्हू जीअं हाणे 23 लख जी तव्हां फिगर ॿुधाई त अहिड़ा कई माण्हू आहिनि। ऐं मूंखे यादि आहे त पुराणी ॻाल्हि आहे त अमेरिका बि जेको आहे या बर्तानिया बि माण्हू जेको आहे उन ज़माने जा मूंखे यादि आहे त 3-4 लख रुपया ॾेई जेको आहे वेंदा, यानी की 25 साल अॻु में ऐं 30 साल अॻु में जी ॻाल्हि करियां त इहा हिकिड़ी माफ़िया आहे। जीअं मूं चयो त इहो हिते सालनि खां यानी 1971 खां पोइ जेको आहे इहो धंधो जेको आहे हिते शुरू थियो हुयो ऐं उन में मुस्तक़िल बुनियादुनि ते इज़ाफ़ो थींदो रहियो आहे। उन में घटिताई सिर्फ़ु तॾहिं आई जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो वज़ीर आज़म बणियो ऐं उन जेको आहे ख़लीजी ख़ासि तौर ते अरब कंट्रीज़ सां जेको आहे, हूअं त ख़ैर सॼी दुनिया में माण्हू विया पर ख़ासि तौर ते अरब कंट्रीज़ में जेको आहे उन्हनि ॻाल्हाए करे ऑफिशियल माण्हू जेके प्रोफेशनल्स आहे ऐं या जेके मज़दूर आहे उन्हनि खे ऑफिशियल जेको आहे हज़ारे माण्हुनि खे, मूंखे हिन वक़्तु तादाद यादि न आहे पर हज़ारनि जी तादाद में उन वक़्तु माण्हू हुया जेके जिन खे ऑफिशियल कैपेसिटी में गवर्नमेंटनि सां ॻाल्हाए करे, यानी चाहे सऊदी जी गवर्नमेंट हुजे चाहे जेको आहे ख़लीजी ॿिया जेके असांजा अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि में हितां ऑफिशियल माण्हू विया हुया त उहो ओवरसीज़ मां सम्झां थो त उन में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिकिड़ो वॾो हथु हुयो। उन खां पोइ छो जो ज़ाहिर आहे ॿियनि दुनिया जे मुल्कनि पाकिस्तान मां ओवरसीज़ खे वठण जो एॾो सवलो न हूंदो आहे की कहिड़ी बि दुनिया हुजे। पोइ इहे रस्ता ॻोल्हिया विया त कहिड़े तरीक़े सां गैर क़ानूनी तरीक़े सां माण्हू जेके आहिनि उते वञनि ऐं उते वञी सरेंडर करे छॾंदा आहिनि त असांजो पासपोर्ट जेको आहे उहो गुम थी वियो आहे, चोरी थी वियो आहे या मुख़्तलिफ़ उते इलीगल बि रहंदा आहिनि। काफ़ी माण्हू उते असलाइम अप्लाई करण लाइ बहाना कंदा आहिनि। जीअं हितां तव्हां काफ़ी सारा साफ़िन जी आऊं ॻाल्हि कयां त हितां जॾहिं उहे वेंदा आहिनि अमेरिका या बर्तानिया या किथे त उते फ़ौरन वञी असलम जे लाइ कोशिशि कंदा आहिनि त असांजी जान खे वॾो ख़तरो आहे। हिते पाण ई कुड़ियूं ख़बरूं छपराईंदा आहिनि, पाण ई पंहिंजो माहौल ठाहींदा आहिनि, पाण ई जेको आहे उते वञी पोइ वरी उन्हनि जी नेशनलिटी ऐं उन्हनि जे असलम अप्लाई कंदा आहिनि। जेकी सूरत हाल तमामु बि डिफाइन कई त छा इन जी महज़ असीं 100% चऊं त ज़िम्मेदार पाकिस्तान जा मुआशी हाल, जीअं कि वफ़ाक़ी वज़ीर बि चयो, हितां जी हुकूमत ऐं इदारा 100% इन हवाले सां ज़िम्मेवार आहिनि? वधि में वधि केरु तव्हां इन खे पोयां इन जे ज़िम्मेदार करार ॾींदव? ॾिसो, ज़िम्मेदार त ज़ाहिर आहे जेके हुकूमती अथॉरिटीज़ हूंदियूं आहिनि जिन जो कमु आहे इहो रोकणु, ज़िम्मेदार त ईअं न आहे। पाकिस्तान 3 करोड़ तक़रीबन आबादी जो हाणे मुल्क बणिजी चुको आहे। कुझु ऑफिशियल फिगर 25 करोड़ जे हूंदी आहे, कंहिं जॻह ते 22 करोड़ ॿुधाईंदा आहिनि, पर हिकिड़े असां बि पंहिंजा इलीगल इमिग्रेंट्स मिलायूं त जेको आहे उहो 3 करोड़ खां मथे जेको आहे असांजी आबादी आहे। त इहो ज़रूरी न आहे त माण्हू जेकॾहिं हिते पंहिंजे मुल्क में बि महिनत करणु चाहिनि त इहो न आहे त जेको आहे हिते अपॉर्चुनिटीज़ न आहिनि। अपॉर्चुनिटीज़ बिल्कुलु आहिनि, पर हाणे हर माण्हू चाहींदो आहे त उनखे वॾी अपॉर्चुनिटी मिले। जी बिल्कुलु। त इन करे हू उन जे पुठियां वेंदो आहे, बसि इहो ई मसइलो आहे। न त हिते बि त ज़ाहिर आहे जेके माण्हू रहनि था, महिनत मज़दूरी कनि था ऐं जेकॾहिं हिते हेॾा सारा लखनि जी तादाद में अफ़गानी मौजूदु आहिनि, बर्मी मौजूदु आहिनि, बंगाली मौजूदु आहिनि, बिहारी मौजूदु आहिनि, त इहे बि त अपॉर्चुनिटीज़ जे लाइ हिते वेठा आहिनि। त इन्हनि खे बि त अपॉर्चुनिटी मिली रही आहे न। इन्हनि इहे बि किथे न किथे नौकरियूं करे रहिया आहिनि, किथे न किथे महिनत मज़दूरी करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे हिते बि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि था ऐं पंहिंजे जेको फैमिलीज़ अथनि उन्हनि खे बि पैसा मोकिले रहिया हूंदा। पाकिस्तान में जेको आहे स्टेप पाकिस्तान में अपॉर्चुनिटीज़ कान्हे, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। पर जेके असांजा ख़ासि तौर ते ॻोठनि में या इन तरफ़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ख़्यालु हूंदो आहे त असां वेंदासीं त उते वञी, छो जो उन्हनि जा कुझु मिट माइट 20 साल 25 साल अॻु में विया
हाणे उहे स्टेबल थी चुका आहिनि त उन्हनि खे चवंदा आहिनि हिक खे ॾिसी करे ॿिए खे शौक़ु थींदो आहे, ॿिए खे ॾिसी करे। ऐं जेकॾहिं तव्हां यूरोप जी कंट्रीज़ में ॾिसो त सिंधी बि बहरहाल या अमेरिका या बरतानिया में तव्हांखे सिंधी बि वॾी तइदाद में मिलंदा, पर सभ खां वॾी तइदाद उते पंजाबीनि ऐं पठाणनि जी तव्हांखे ज़रूरु मिलंदी। त हू ज़ाहिर आहे चवंदा न 2 ॼणा विया वरी उन्हनि ॿियनि खे मैनेज करे घुराए वरितो, वरी 4 ॿियनि खे मैनेज करे एग्ज़ैक्टली जेका आहे उहो ज़ाहिर आहे रिस्क जी तलाश में तव्हांखे जेकॾहिं निकिरणो आहे त निकिरो, पर घटि में घटि उनजो रस्तो जेको आहे लीगल अपनाइजे न। इहो जेको रस्तो हो जंहिंमें उन्हनि पंहिंजी जान गंवाए छॾी, हाणे हू विया त हा सुहिणा ख़्वाब ॾिसी त जेको असां पंहिंजी फैमिली जे लाइ ऐं जेको आहे पंहिंजे लाइ बहितरु कंदासीं, पर अंजाम जेको आहे उनजो इहो थियो त हाणे जेकी उन्हनि जी फैमिली हुई, हाणे हिकु त उहो जेको कर्ज़ु वरितो या पंहिंजो इहो अलाह खे ख़बर आहे, जॾहिं उते उहो माण्हू हूंदा उहो ॿुधाईंदा उन्हनि जी फैमिलीज़, ऐं जेकॾहिं हाणे उहो कर्ज़ु बि उन्हनि ते रहिजी वियो ऐं हुनजी फैमिली जिन जे लाइ उन्हनि ख़्वाब ॾिठा हुया उहो जेको आहे उन्हनि खे उल्टो जेको आहे उन्हनि जी फैमिली बि जेको आहे उन सां मुतासिर थी वई न। त अपॉर्चुनिटी लाइ हर माण्हू कोशिशि कंदो आहे, वेंदो आहे, बिल्कुलु हिन में को शक न आहे, पर जेकॾहिं उनखे दुरुस्त अंदाज़ में उहे साॻी रक़म तव्हां इस्तेमालु करे बि जेको आहे वञी सघो पिया। जेकॾहिं तव्हांखे कुझु झांसो ॾिए थो त फलाणो जेको आहे उते रही करे केॾी वॾी रक़म कमाए पियो, त नाज़रीन हिकिड़ो पूरो प्रोसेस हूंदो आहे, उन ज़रिए वञणु घुरिजे। ऐं जेकॾहिं तव्हां हीअ अहिड़ा रस्ता इख़्तियार कंदव त पोइ हीअ तव्हां वॾो रिस्क खणो था, इहो तव्हांखे पंहिंजो पाण खे ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे। बल्कि एतिरियूं एक्सपेक्टेशन्स खणी करे न वञणु घुरिजनि, सो बि गैर क़ानूनी रस्ते जे ज़रिए। इहे ई साॻी रक़म तव्हां एतिरा पैसा जिते लॻायो था त उहे तव्हां क़ानूनी रस्ते ज़रिए बि लॻाए सघो था। ऐं जेकॾहिं ईअं तव्हां सोचो था त वञी करे फ़ौरन सां उते असांखे नौकरी मिलंदी आहे ऐं फ़ौरन सां असीं जेको आहे लखें या करोड़े रुपयनि में कमाइणु लॻंदा आहियूं, त ईअं कुझु न थींदो आहे, उते बि टाइम लॻंदो आहे, प्रोसेस हूंदो आहे। सो बहरहाल अहिड़ा रस्ता इख़्तियार कंदव त रिस्क जेको आहे तमामु घणो वधीक आहे। सो पंहिंजो ख़्यालु रखो ऐं कुझु पंहिंजे प्यारनि जे बारे में बि ज़रूरु सोचो। अॻिते वधूं था प्रोग्राम में, कुझु सियासी ख़बरूं शामिलु कंदासीं। जमाली साहब, ख़बरूं कुझु इहे अचनि पियूं गुज़िरियल ॾींहंनि में त पीपल्स पार्टी ऐं नून लीग में कुझु इख़्तिलाफ़ आहिनि बजट खे वठी करे। पीपल्स पार्टी ऐं ख़ासि करे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ चयो वञे पियो त उन्हनि धमकी ॾिनी आहे, ईअं चऊं त नून लीग जी हुकूमत खे या ही जेकी कोलिशन गवर्नमेंट आहे ऐं ख़ासि करे वफ़ाक़ी हुकूमत खे, त जेकॾहिं तव्हां बोर्ड मुतासिरनि जी रक़म जारी न कई, रक़म जी मंज़ूरी न ॾिनी, त असां तव्हांजी बजट जेको आहे मंज़ूर न कंदासीं। जंहिंखां बाद में फ़ौरन वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब बोर्ड मुतासिरनि लाइ 5 अरब रुपयनि जी जेकी रक़म आहे उहा उनजी मंज़ूरी ॾेई छॾी। त हीअ इख़्तिलाफ़ महज़ एसिताईं हुया, बजट जी ॻाल्हि ताईं, बोर्ड मुतासिरनि जी रक़म ताईं, या वाक़ई में अंदरि जेको आहे कुझु हली रहियो आहे? जमाली साहब, ॾिसो, पाकिस्तान जी सियासत ते जॾहिं तव्हां नज़र विझंदव को भरोसो त हमेशह इलेक्शन जो जेको साल हूंदो आहे, असां पहिरियों बि कई प्रोग्राम में चई चुका आहियूं, इलेक्शन जी जेकी स्ट्रेटेजी हूंदी आहे उहा हर जमात जी हिकिड़ी पंहिंजी हूंदी आहे। ज़ाहिर आहे मुल्क में अलॻि अलॻि ज़हन रखंदड़ माण्हू आबाद आहिनि पाकिस्तान में, त हर सूबे जी डायमेंशन्स जेको आहे उहो डिफरेंट आहे ऐं हर माण्हू जी ज़ाहिर सोच त उहा ई अलॻि हूंदी आहे। त हर पार्टी जो जेको आहे हिकिड़ो पंहिंजो नज़रियो ऐं पंहिंजो मंशूर हूंदो आहे। त जीअं ई इलेक्शन ईंदी त हर पार्टी उहो जेको बि उनजो मंशूर हूंदो आहे उहो उनजे पुठियां माण्हुनि खे जेको आहे लॻाईंदा आहिनि वरी, त असांजो ही मंशूर हो, उन तहत जेको आहे छो जो कोलेशन्स हुई त असां कुझु करे न पिया सघूं। त हर पार्टी जीअं हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी, उहे उते नून लीग चाहे थी, उहे ई जेको आहे KPK में मौलाना फज़ल रहमान चाहींदो त उन्हनि जी पार्टियुनि खे वधि खां वधि सीटूं मिलनि। इहो हिकिड़ो नेचुरल फिनोमिना आहे, हिन में को हू कान्हे। पर जीअं जेको बजट आहे, हिकु त ॻाल्हि इहा त ख़ैर जाइज़ ॻाल्हि हुई बिलावल जी, त भई सैलाब मुतासिरनि सां तव्हांजा वाइदा थियल आहिनि ऐं सभिनी खे ख़बर आहे, तव्हां पाण ई चओ था त जेको आहे $3 अरब खां वधीक जो जेको आहे असांखे लॉस पहुतो आहे सैलाब में ऐं बारिश में। त बहरहाल माण्हुनि सां जेके तव्हांजा वाइदा थियल आहिनि, घर ठाहे ॾियण जा वाइदा थियल आहिनि, उन्हनि खे रीसेटल करण जा वाइदा थियल आहिनि, त कंहिं हद ताईं त उहे तव्हांखे पूरा करणा पवंदा न, छो जो न कंदा त उनजा जेके रिपकशन्स आहिनि उहे साम्हूं इलेक्शन में ईंदा। हाणे ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो जाइज़ मुतालबो बि आहे ऐं उन्हनि माण्हुनि जो मसइलो हल करण लाइ बि हिकिड़ी जाइज़ ॻाल्हि आहे। बाक़ी जेके इख़्तिलाफ़त जी ॻाल्हियूं आहिनि त इन में को शक न आहे त जॾहिं बि कोलेशन कंहिंजी बि हुकूमत हुजे, कॾहिं जी बि हुजे, उन में हिकु हद ताईं जॾहिं टाइम मुदो पूरो थींदो आहे, हे त हाणे सफ़ा एंडिंग आहे, 1.5 महीनो बचियो आहे हुकूमत जे वञण में, पर जेकॾहिं वक़्तु घणो बि हुजे हा त ऑटोमेटिक इख़्तिलाफ़ पैदा थींदा आहिनि। छो उनजी आउं तव्हांखे वजह ॿुधाए छॾियां। हींअर जीअं हिननि जा इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि त चेयरमैन नादरा खे जेको आहे उहो वज़ीर आज़म ऐं उनजी जेकी मुस्लिम लीग नून जा कुझु अॻुवान जेके आहिनि उहे उन खां नाराज़ थिया।
उन ते प्रेशर हो त रिज़ाइन करे छॾे, त हुन बहरहाल रिज़ाइन करे छॾियो, त वरी हाणे हुनखे इन्वेस्टिगेशन जी हिकिड़ी का टीम बि ठही आहे जेकी करे रही आहे। पीपल्स पार्टी जो बि इहो चवणो त इहो छो जो उन्हनि मां कंहिं ज़ाहिर आहे ज़रदारी साहिब खे अप्रोच कयो हूंदो या थी सघे थो कंहिं ॿिए चयो हुजे, मूंखे हुनजी एतिरी नॉलेज कान्हे, पर हुननि बि चयो त ठीकु आहे, पोइ जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट यानी इंटीरियर मिनिस्ट्री जेको आहे मुस्लिम लीग नून वटि आहे ऐं उहो जेको आहे चेयरमैन नादरा खे हटाईंदा, त पोइ स्पोर्ट्स मिनिस्ट्री जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि आहे, त पोइ छो न असां नजम सेठी खे बि हटाए छॾियूं। पोइ असांजी मर्ज़ी आहे त असां ज़का अशरफ खे रखूं या कंहिंखे रखूं, त गिव एंड टेक पॉलिटिक्स ऐं हुकूमत में हमेशह ईअं रहंदो आहे त जेकॾहिं तव्हांखे हो माण्हू नथो वणे त असांखे ही माण्हू नथो वणे, इनखे गिव एंड टेक चइबो आहे ऐं टेबल टॉक थींदियूं आहिनि। हाणे हो त पंहिंजे कम में कामयाबु थी विया ऐं चेयरमैन नादरा हलियो वियो, पर जंहिंजी ख़्वाहिश जेको आहे पीपल्स पार्टी करे रही हुई उहो न थी सघियो अञा ताईं, छो जो नजम सेठी जेको आहे ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ जे तमामु घणो वेझो आहे, इन करे उनखे उन हवाले सां सपोर्ट आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि, हीअ मां हिकिड़ो जस्ट मिसाल ॾिनो तव्हांखे, ॿिया बि मुख़्तलिफ़ मसइला हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां फेडरल गवर्नमेंट जा अलाइज़ हूंदा आहियो त उते डिफरेंट इशूज़ ईंदा आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते हाणे पंजाब जो बि हिकिड़ो वॾो इशू आहे त उते वीज़ारा इलेक्शन थियण वारा आहिनि, त पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश कोशिशि इहा ई आहे त वधि खां वधि जेको आहे पीपल्स पार्टी उतां पंजाब मां सीटूं हासिलु करे, इन ई करे जेको आहे जुनूबी पंजाब ते तमामु घणी महिनत बि करे रहिया आहिनि, जुनूबी पंजाब मां तमामु घणा माण्हू पीपल्स पार्टी में शामिलु बि थी रहिया आहिनि। इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे नून लीग खे या उन्हनि जी जेको फ्यूचर मुतवक़ा अलाइंस आहे शौकत तरीन वारो, सॉरी जहांगीर तरीन वारो, उनजो उहो मुतवक़ा अलाइंस जंहिंखे असां चइजे, त हुननि खे इहा ॻाल्हि न वणी रही आहे त पंजाब में जेका पीपल्स पार्टी जूं जड़ूं जेके आहिनि उहे छो मज़बूत थियनि, त मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़ त पैदा थींदा मुख़्तलिफ़। अच्छा, ये नई पार्टी भी उभरी आई आहे, इनखे का कामयाबी मिलंदी, इन जा इहा अलाए कहिड़ा ख्वाब जेको आहे सजाए आई आहे, इन्हनि जो छा मंशूर आहे ऐं कामयाबु थी सघंदी वॾी सियासी जमात तौरु या न? इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं। ॾिसो, काई बि नई जमात जॾहिं ठहंदी आहे इहो ज़रूरी न हूंदो आहे त उहो जेको इमीडिएट इलेक्शन थींदो हुजे उन में का वॾियूं कामयाबियूं हासिलु करे। पाकिस्तान जी तारीख़ में इलाही जमातूं ठहियूं आहिनि, जमात का बि जॾहिं मरूज़ वजूद ईंदी आहे त उनखे हिकिड़ो टाइम खपंदो आहे। तव्हां जेकॾहिं इमरान ख़ान जी मिसाल वठो त ज़ाहिर आहे 25-30 सालनि खां धिका खाई रहियो हो न, हे त बसि कुझु हमरान उनखे जेको आहे हथु पकड़े ऐं वरी पोइ हुकूमत ॾांहुं खणी विया। त अहिड़े तरीक़े सां हिन मुल्क में ॿियूं बि अहिड़ियूं कई पार्टियूं आहिनि जेके ठहियूं, इलेक्शन में मैदान में आया बि, पर का आवाम जे तरफ़ां उन्हनि खे सुठी मोट न मिली, पर वक़्त जे हिसाब सां आहिस्ता आहिस्ता करे जेको आहे उहो आवाम में पंहिंजूं जड़ूं ठाहे विया। हाणे जेकॾहिं असां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां बि शुरू कयूं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां बि हिन में त को शक न आहे न त जनरल अयूब जी काबीना में वज़ीर हुयो, वज़ीर ख़ारजा हुयो अयूब जी काबीना में, त ज़ाहिर आहे उनजो बि प्रोसेस ईअं थियो, पर हुन जेको आहे पाण खे बंजराए ॾेखारियो त हू जेको आहे हिन मुल्क जो अवामी लीडर आहे, उनजे लाइ उन क़ुर्बानियूं बि ॾिनियूं, उनखे जेको आहे महिनत बि करणी पई, उन पंहिंजो नालो बि ठाहियो। अहिड़े तरीक़े सां उहा हिकिड़ी पीपल्स पार्टी ठही वई, पीपल्स पार्टी जेको आहे वरी आहिस्ता आहिस्ता आवाम में पंहिंजो जड़ूं पैदा कयूं। अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं नवाज़ शरीफ़ ते अचूं त नवाज़ शरीफ़ बि त जनरल ज़ियाउल जी काबीना में वज़ीर हो न, त उन ते हुन हथु रखियो, जनरल जिलानी उनखे खणी आयो हुयो ऐं ज़ियाउल उन ते हथु रखियो, अहिड़े तरीक़े सां जेको आहे पोइ आहिस्ता आहिस्ता जेको आहे मुस्लिम लीग जी पहिरियों ठही, वरी पोइ मुशर्रफ जी हुकूमत खां पोइ वरी मुस्लिम लीग नून ठही वई, छो जो मुस्लिम लीग हुन मां काफ़ जेको आहे होॾां हली वई, चौधरी शुजात ऐं चौधरी परवेज़ इलाही वारा। अहिड़े तरीक़े सां हिन मुल्क में मुख़्तलिफ़ औक़ात में मुख़्तलिफ़ पार्टियूं ठहियूं आहिनि, पर हिकिड़ो टाइम खपंदो आहे जॾहिं तव्हां कॉन्टेस्ट कंदा आहियो, जॾहिं तव्हां अवाम वटि वेंदा आहियो त अवाम खे पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॿुधाइण में तव्हांखे टाइम खपंदो आहे। ईअं नथो थी सघे त अॼु तव्हां पार्टी ठाहियो, सुभाणे इलेक्शन थिए ऐं पोइ वाह वाह सुभाणे अलाह जेको आहे माण्हू तव्हांखे वोट ॾेई छॾे। पर हीअ जंहिं टाइम में ठही आहे उहो थोरो सो ॾुखियो आहे, मूंखे नथो लॻे त हीउ को मेजर कमु कंदी, पर हिकिड़ो फ़ाइदो इन जो ज़रूरु थींदो जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे, त छो जो हीअ तक़रीबन हिन में मेजॉरिटी उन्हनि जी आहे जेके इमरान ख़ान जी पॉलिसीज़ खां नाराज़ आहिनि, ऐं इमरान ख़ान जेकी हिन मुल्क में इंतिशार ऐं अफ़रा तफ़री फैलाइण जी कोशिशि कई ऐं ख़ासि तौर ते 9 मई जो जेको वाक़ियो थियो जंहिंमें जना हाउस समेत असांजे शहीदनि जी यादगारनि खे नुक़सानु पहुचायो वियो, उनखां पोइ हिकिड़ी वॾी तइदाद जेको आहे ख़ासि तौर ते जेके हिननि जा लीडर्स हुया उहे सभु जेके आहिनि उहे उन्हनि जा नाला थी विया। ज़ाहिर आहे उन्हनि हाणे हीअ पार्टी ठाही आहे त जेको इलेक्शन हूंदो, इहा मुंहिंजी पंहिंजी सोच आहे त ही इलेक्शन में जेतिरा बि वोट, जेतिरो बि हद ताईं डेंट लॻंदो उहो अल्टीमेटली PTI खे लॻणो आहे, छो जो हिननि जो जेको वोटर हुयो उहो हुयो ई उन सोच जो हामी। त इन जो अल्टीमेटली फ़ाइदो मुंहिंजी नज़र में या मुस्लिम लीग नून खे थियणो आहे या पीपल्स पार्टी खे थियणो आहे।
अच्छा हिन जी पंहिंजी पार्टी खे थिए या न थिए, पर ही जेको कुझु बि वोटनि जो डेंट हणंदो, छो जो काफ़ी हल्का अहिड़ा आहिनि पंजाब में ख़ासि तौर ते जंहिंमें जॾहिं मुक़ाबिलो थींदो आहे त 5-10 जी ही लीड जो फ़र्क़ु ईंदो आहे। जेकॾहिं नून लीग ऐं PTI जा कुझु अहिड़ा हल्का आहिनि जिते नून लीग ऐं पीपल्स PTI जे दरमियान जेकॾहिं को अहिड़ो हल्को आहे जंहिंमें डिफरेंस ई 5-10 जो आहे, त उते जेकॾहिं ही पार्टी जो को उम्मीदवार डेंट हणी थो छॾे पंहिंजे तालुकात जे बुनियाद ते, छो जो बहरहाल हुकूमतनि में त रहिया आहिनि, हिन में वज़ीर मुशीर उहिदेदार सभु शामिल आहिनि न, त उन्हनि जो सर्कल आहे हिकिड़ो हल्को अहबाब त आहे न, त उहो जेकॾहिं हल्को अहबाब जो तइदाद जेकॾहिं 10-15 हज़ार वोट बि हर हल्के में जेका हिननि PTI खे डैमेज कयो, त उनजो जेको बेनिफिशरी थींदो मुंहिंजी नज़र में या मुस्लिम लीग नून थींदी या पीपल्स पार्टी थींदी। अच्छा हे त पाण सीटूं खणनि या न खणनि उहो नथो चई सघां, पर पोइ बि अल्टीमेटली जेको फ़ाइदो आहे जेका आहे इहा विन विन सिचुएशन हूंदी त PTI जेको आहे उहा सीटूं पंहिंजी विञाईंदी ऐं विन विन सिचुएशन हिननि जी बि थींदी। उहो इन करे जो ज़ाहिर आहे जंहिं बि सीट ते हे उनखे टफ टाइम ॾींदा त उहा जेकी बि हुकूमत ईंदी या जेको बि हिननि जो अलायंस इंटरनल अलायंस त हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे न, हीअ त एक्सटर्नल ॻाल्हियूं आहिनि त ॿाहिरि जेको असां छा था कयूं, पर इंटरनल त का न का जेको आहे हिननि जे दरमियान सूबे जे मामलनि ते इंतिज़ामी मामलनि ते ॾे वठि थींदी न, त भई जेकॾहिं असां तव्हांखे बेनिफिट पहुचाए रहिया आहियूं, हर सीट ते बीहारे करे माण्हू ऐं PTI जा वोट टोड़े रहिया आहियूं, त उनजो अल्टीमेटली बेनिफिशरी त को न को माण्हू चवंदो न त बाबा जहाँ बेनिफिशरी तव्हां था थियो त असांजो बि त उन में शेयर हुजणु घुरिजे, हिसो हुजणु घुरिजे, त अॻिते हली वरी ऐं जेकॾहिं ही सीटूं खणी था वञनि त पोइ त सोने ते सुहागा थी वेंदो। बिल्कुलु जेकॾहिं सीटूं खणी था वञनि, ॾिसो पंजाब जो जेको गेम आहे न उहो तमामु टिपिकल आहे। नवाज़ शरीफ़ हमेशह उतां जेको आहे 2/3 मेजॉरिटी खणी आयो, जेकॾहिं असां 88 आहिनि उहे छॾे ॾियूं मामला, उन खां पोइ जेको आहे नवाज़ शरीफ़ 2 दफ़ा जेको आहे 2/3 जो प्राइम मिनिस्टर आयो आहे, त उनजो जेको वोट बैंक जी जेकी अक्सरियत आहे उहो पंजाब आहे। हाणे पंजाब में वरी मज़ेदार इहो थियो त PTI बि अक्सरियत सीटूं जेके खयूं पंजाब मां खणी छॾियूं, त पीपल्स पार्टी त पहिरियों बि नून लीग खां उते कई हल्कनि ते हाराए चुकी हुई ऐं उन जा जेके वोटर्स हुआ, छो जो पीपल्स पार्टी उते पंहिंजो 2013 जे ख़ासि तौर ते हुकूमत ख़तमु थियण खां पोइ 2012 में जे ख़तमु थी वरी 13 में इलेक्शन्स थिया, उन खां पोइ जेको आहे पीपल्स पार्टी जो रोल पंजाब में थोरो घटि थी वियो, त उनजो बेनिफिट इमरान ख़ान खे मिलियो, ईअं KPK में घटि थियो त उनजो बि बेनिफिशरी जेको आहे इमरान ख़ान थियो। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन पार्टी जे अचण सां बेनिफिशरी जेको आहे हीअ ॿई पार्टियूं थी सघनि थियूं, पर इहो ज़ाहिर आहे इलेक्शन जॾहिं थींदी ऐं छो जो जॾहिं खां ही इन्हनि में इहा तोड़ फोड़ थी आहे उन खां पोइ हिन मुल्क में न त को अहिड़ो प्रॉपर सर्वे थी सघियो आहे, न जेको आहे का अहिड़ी इलेक्शन आई आहे त जंहिंखां हिकिड़ो अंदाज़ो प्रॉपर तरीक़े सां लॻाए सघिजे त हाणे जेको आहे छा पोज़ीशन आहे। इम्कान जेको मुंहिंजी पंहिंजी राय इहा ई आहे त इन्हनि जी इन पार्टी जे ठहण सां अल्टीमेटली जेको आहे नून लीग खे वधीक ऐं उन खां पोइ सेकंड नंबर ते पीपल्स पार्टी खे बहरहाल पंजाब में फ़ाइदो थींदो, वधीक फ़ाइदो वठंदी। पर जमाली साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो छा उन बारे में चवणु आहे तव्हांखे, छा उहा सफ़ा ख़तरे में पइजी चुकी आहे? यानी 24 घंटा हिकु सियासी लीडर हेडलाइंस में रहंदो हुयो ऐं हाणे एतिरो ख़ासि असांखे नज़र न पिया अचनि, त छा उन्हनि जो पॉलिटिकली घटिजी वियो आहे, उन्हनि जो इनएक्टिव थी विया आहिनि, या मतिलबु छा मसइलो आहे? हाणे सफ़ा PTI असीं चऊं त ख़तमु थी वई, इमरान ख़ान जो को चांस नथो बणिजी सघे, या इमरान ख़ान वरी वापसि ईंदा कंहिं ॿी लहर सां? ॾिसो, असां पहिरियों बि चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में त इमरान ख़ान अवामी लीडर त हुयो ई कान, न आहे अञा ताईं। बेसिकली हिन खे ज़ाहिर आहे क्रिएट कयो, वोट त मिलिया न उन्हनि खे, क्रिएट कयो आहे न, वोट न मिलिया, उहो RTS सिस्टम न विहारे छॾंदा ऐं जेको आहे माण्हुनि खे जेको आहे ईअं ई जीअं हाणे थी रहियो आहे उहे पहिरियों बि थी रहियो हो त नून लीग खे खुलो मैदान न मिलियो ऐं इलेक्शन जे हुननि ॾींहंनि में तव्हां ॾिसो त उन्हनि जा माण्हू बि अरेस्ट थींदा रहिया, जेलनि में रहिया ऐं बहरहाल केसिस सचा कूड़ा उहो ज़ाहिर कोर्ट में ख़बर पवंदी। बेसिकली हे इमरान ख़ान न पहिरियों पॉलिटिकल लीडर हुयो न हाणे पॉलिटिकल लीडर आहे। इमरान ख़ान हिकिड़ो सोशल मीडिया जो लीडर थी सघे थो, छो जो उहो सोशल मीडिया ते उन्हनि जी फंडिंग, छो जो उन्हनि वटि गैर मुल्की परॾेही जंहिंखे असां फंडिंग चवंदा आहियूं उनजी तइदाद तमामु घणी आहे, त उन फंडिंग जी ताक़त ते उनजी बुनियाद ते ऐं तव्हां गूगल या यूट्यूब या फेसबुक या इंस्टाग्राम या टिकटॉक इहो सभु जेको आहे डॉलर जो गेम आहे।
इन में घरू वज़ीर भी ख़ैर उन्हनि ते इल्ज़ाम लगाया त गैर मुल्की तौर ते उन्हनि खे फंडिंग थिए पई। वो तो फॉरेन फंडिंग केस मौजूद है ना, मकसद इन में को ढक छुप वाली ॻाल्हि कान्हे। इसराइल खां या इतां उन में इहो बि आहे त इसराइल भारत खां जेकी फंडिंग थी आहे उन इन करे त ही 7 सालनि खां स्टे वठी वेठो आहे न उन मामले ते। बेसिकली हिननि वटि उहा फंडिंग जेकी गैर मुल्की आहे उहो यहूदी लॉबी आहे, इसराइल जा सपोर्टर आहिनि या पाकिस्तान दुश्मन केतिरा बि जेके आहिनि उहे ताक़तूं आहिनि, उहे हिन खे सोशल मीडिया ते ज़िंदा रखी वेठियूं आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे तव्हां ट्विटर से टॉप 10 जे करे ॾिसो, वरी तव्हां उन्हनि जो बायोडेटा जेके तव्हां ॾिसंदव त तव्हांखे अक्सरियत जेके अकाउंट्स आहिनि उहे इंडिया जा मिलंदा, इसराइल जा मिलंदा, अमेरिका जा मिलंदा, बर्तानिया जा मिलंदा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी जा। हाणे ज़ाहिर इहे उहे कंपनियूं उते उहे जेके माण्हू वेठा आहिनि जेके सेट हिकिड़ो पाकिस्तान दुश्मन माइंड रखंदा आहिनि ऐं जिन खे इहा ख़बर आहे त ज़ाहिर आहे पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। पाकिस्तान खे झुकाइण एतिरो सवलो कमु न आहे। जंग जी सूरत में पाकिस्तान सां खे जेकॾहिं नुक़सानु पहुचंदो त जेको पाकिस्तान सां जंग करण वारो मुल्क आहे उनखे बि इहा ख़बर आहे त असांखे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो न। छो जो हाणे उहा जंग ज़मीन वारी ऐं रोड रस्ते वारी न रही आहे, हाणे जंग जेको आहे टेक्नोलॉजी जी बुनियाद ते हथियारनि जी जंग आहे। अच्छा, इन खां वधीक जेको मां सम्झां थो जंग जी जेकी ख़तरनाक सूरत आहे उहा इहा आहे त हाइब्रिड वॉर शुरू आहे। त इन वॉर्स जे करे जेको आहे जेको बि मुल्क पाकिस्तान सां टक्कर खणंदो हुनखे इहा ख़बर आहे त पाकिस्तानी हिकु त फ़ौज जेको आहे ईमानी जज़्बे सां सरशार थी जंग विढ़ंदी आहे। त हाणे असांजा जेके जवान आहिनि, फ़ौजी जवान आहिनि, उहे पंहिंजी जानियूं बि क़ुर्बान करे पंहिंजी सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। हाणे हू असांखे कहिड़े तरीक़े सां डैमेज करे सघनि था त हू पंहिंजा मोहरा पैदा कंदा आहिनि। 1 2 3 5 तव्हां ॾिसो न पाकिस्तान में माज़ी जी जेकॾहिं मिसालूं खणो त तव्हांखे हिते केतिरियूं लिसानी मज़हबी जमातूं ऐं लीडर्स नज़र आया, अलॻिगी पसंद बि लीडर्स तव्हांखे नज़र आया जिन कंहिं न कंहिं अंदाज़ में पाकिस्तान खे डैमेज करण जी कोशिशि कई। पर ज़ाहिर आहे पाकिस्तानी इदारनि जे मज़बूत हुजण जे करे जेको आहे उहो पाकिस्तान जी कंहिं बि हिसे खे डैमेज न करे जमाली साहब, आख़िरी असीं शइ ते जेको आहे गुफ़्तगू कंदा हलंदासीं। उहा ख़बर असीं पहिरियों बि काफ़ी दफ़ा डिस्कस करे चुका आहियूं, ॾेई चुका आहियूं, पर ॻाल्हि इहा आहे त उन ख़बर खे वठी करे आवाम तमामु घणो मुंतज़िर आहे त आख़िर हीउ जेको रूसी तेल आयल आहे, हिकु तरफ़ पेट्रोलियम वज़ीर चवनि था त आवाम खे सिग्निफिकेंट फ़ाइदो मिलंदो ऐं ॿिए तरफ़ असीं ॾिसूं था नाणे वारा वज़ीर चवनि था त हीअ जेके पेट्रोलियम प्राइसिस आहिनि जहिड़ियूं आहिनि तहिड़ियूं ई रहंदियूं। त आवाम आख़िर पुछे पई त हीउ छा मसलो आहे भला? न उहो ईअं न आहे। लास्ट जेकी 15 जून गुज़री, छो जो फ्यूल जो हिकिड़ो प्रोसेस आहे, मख़सूस तारीख़ ताईं प्रोसेस जेको आहे उहो इहो त पहिरियों ज़ाहिर जहाज़ आयो, जहाज़ अची उनखे जेको उनखे डिस्बर्स करिणो हुयो, उहो जहाज़ मां तेल जेको आहे मुतलका रिफाइनरीज़ में पहुची वियो। ज़ाहिर उनजी ट्रांसपोर्टेशन में कोई टाइम थो लॻे। उन ट्रांसपोर्टेशन खां पोइ रिफाइनरी जो बि हिकिड़ो मख़सूस उन जा जेके बि प्रोसेस आहिनि उन में टाइम थो लॻे। उन खां पोइ आख़िरी मरहलो हूंदो आहे उनजी सप्लाई जो। ठीकु आहे, त मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे त हीअ जेकी पहिरीं तारीख़ अची रही आहे इन में काफ़ी तइदाद में जेको आहे डीज़ल ऐं पेट्रोल ऐं ॿियूं जेके इन सां मुंसलिक जीअं मिटी जो तेल ऐं ॿिया आइटम्स आहिनि उन्हनि में काफ़ी हद ताईं जेको आहे आवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। पेट्रोल समेत? हा, पेट्रोल डीज़ल सभु शयूं इहे घटि थींदियूं। जेकी पहिरीं तारीख़ अची रही आहे हुकूमत ज़ाहिर प्लान करे रही आहे ऐं ज़ाहिर आहे त असां वटि IMF जा पैसा बि न आया, कुझु ज़ाहिर बजट खपंदो आहे, मल्टीपल इहे इशूज़ आहिनि। पर उनजे बावजूद बि हिन पहिरीं तारीख़ ताईं जेको आहे इतला इहा ई आहे त इन में काफ़ी हद ताईं घटिताई थी वेंदी फ्यूल ख़ासि तौर ते हिननि मद में। मईशत जी जेकी तव्हां ॻाल्हि था कयो त हमेशह मईशत को अहिड़ी शइ न हूंदी आहे जो तव्हां उनखे रातो राति ठीकु करे छॾियो। त मईशत खे ठीकु करण में टाइम लॻंदो आहे ऐं जंहिं तरीक़े सां मां ॾिसी रहियो आहियां जेके हाणे पाकिस्तान में प्रोजेक्ट्स अची रहिया आहिनि ऐं उन्हनि ते कम जी तइदाद रफ़्तार तेज़ थी चुकी आहे त असांजी जेसिताईं ट्रेड कान वधंदी, हे जेको चाइना खां हाणे असां ट्रेड छो जो CPEC हिन इमरान ख़ान 4.5 साल जेको बि हुकूमत में रहियो त हिन CPEC जे मनसूबे खे बिल्कुलु जेको आहे उहो अहिड़ो उनखे जकड़ियो हुयो जो हू खुली न पियो सघे, यानी कि उन सां उन जा बेनिफिट जेके आहिनि उहे पाकिस्तान खे मिली न रहिया हुआ। अहिड़े तरीक़े सां जेके असांजा एनर्जी जा सभ खां वॾा प्रोजेक्ट्स हुआ उहे हिननि रोके रखिया। मां त हैरान आहियां त हिन पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो कर्ज़ो वरितो आहे IMF खां। पर पूरे पाकिस्तान में तव्हांखे हिकिड़ो प्रोजेक्ट नज़र न अची रहियो आहे त उहे अरबें जेके डॉलर्स हुआ उहे किथे विया, उहे डॉलर अरबें डॉलर्स जेके उहे किथे विया उनजो कोई हिसाबु कान्हे, को ॿुधाए कान थो असांखे उनजी बाइफर्केशन त असां हेतिरा अरब डॉलर वरिता। इहो इमरान ख़ान खे ई खपे त ॿुधाए न क़ौम खे त हेतिरा अरब डॉलर जो लोन वरितोसीं, हेतिरा जेको आहे असां जेकॾहिं मुल्क में लॻाया आहिनि त किथे लॻाया आहिनि। इहो जेको आहे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण में इहो हिकिड़ो सभ खां वॾो रोल आहे। त हाणे असां ते जेके इंट्रस्ट यानी सूद जेको आहे
वो पाकिस्तान ठहण खां पोइ जेतिरा असां कर्ज़ वरितासीं हिन जे 3 सालनि में एतिरा वरितासीं उहे जेको इंट्रस्ट आहे 11 अरब डॉलर जो असांखे इंट्रस्ट ॾियणो थो पए 11 अरब डॉलर। तव्हां हाणे अंदाज़ो लॻायो त पहिरियों असां ॾींदासीं 2.5 अरब डॉलर, हाणे असां ॾेई रहिया आहियूं 11 अरब डॉलर। ई असल में छा आहे जो आम माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त उहो चवंदा आहिनि इमरान ख़ान कीअं नुक़सानु पहुचायो, भई इन्हनि खे माण्हुनि खे इहा ख़बर ई कान्हे त हिन जेको नुक़सानु पहुचायो आहे हिन मुल्क जी इकोनॉमी खे, हिन जेको नुक़सानु पहुचायो आहे मुल्क जी मां सम्झां थो मईशत खे, उहो हिन मुल्क जी तारीख़ में कंहिं ॿिए न पहुचायो आहे। ॾिसो सियासी इख़्तिलाफ़ मुख़्तलिफ़ जमातुनि जा हलंदा रहंदा आहिनि, को मसइलो न आहे, कॾहिं हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आई आहे कॾहिं ॿी पार्टी जी हुकूमत आई आहे। हिन जेको असांजी इकोनॉमी खे जैम कयो, हिन जेके असांजा इंटरनेशनल रिलेशन्स ख़तमु कया, यानी सऊदी अरब तव्हां खां नाराज़, UAE तव्हां खां नाराज़, कहिड़ो अहिड़ो मुल्क हुयो जेको चाइना तव्हां खां नाराज़, कहिड़ा अहिड़ा रिलेशन हुया जेके असांजा कुझु मुल्कनि सां बहितर हुया, उनखे जीअं क़तर असांजो खां नाराज़, कुवैत असां खां नाराज़, अजीब व ग़रीब हिकिड़ो माहौल हो। ज़ाहिर आहे उन माहौल खे उन पटड़ी ते आणण में थोरो सो टाइम लॻंदो आहे। हिन हुकूमत काफ़ी कोशिशि कई आहे, पर ज़ाहिर आहे जेसिताईं फुल फ्लेज हुकूमत न अची वेंदी, ऐं मां त चवां थो हुकूमत आवाम जेके बि वोट ॾे उहो अहिड़ो वोट ॾे जो का बि सिंगल लार्जेस्ट पार्टी अची हुकूमत ठाहे। छो जो ॾिसो कोलेशन कंहिंजी बि हुजे वरी इख़्तिलाफ़ पैदा थींदा, वरी जेको आहे हुकूमत डावाडोल थींदी, वरी इकोनॉमी असांजी बर्बाद थींदी। त असांखे जेको आहे पंहिंजो वोट जेको आहे उहो सोच जंहिं बि पार्टी खे मुनासिब सम्झे थो, असां नथा चऊं A खे ॾियो या B खे ॾियो, पर जंहिंखे बि ॾियो पंहिंजे वोट जी इज़त एतिराम करायो, कहिड़ी पार्टी खे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी मिले जीअं मुल्क जेको आहे उहो तरक़ी करे सघे। बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे, सही शयूं जेके आहिनि तमामु पॉइंट आउट कयूं, जेकी बि असीं ख़बरूं शेयर कयूं, जमाली साहिब ते मुख़्तलिफ़ तजिया ॾिना। ख़ैर मईशत ते वधीक नाज़रीन ॻाल्हि कंदासीं, कुझु नाणे वारे वज़ीर जा अञा वधीक बयान आहिनि जिन ते सुभाणे असांखे जमाली साहिब जो दिलचस्प तजियो वठणो आहे। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।